वकीमुस्सलात 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 अस्सलाम वालेकुम। वकीमुस्सलात हवा हिकिड़ो मिंट हेॾां अचिजो साईं। वकीमुस्सलात वकीमुस्सलात बाबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक है अल्लाह जा बाबा इहे दुनिया जा कम खुटण जहिड़ा न आहिनि। बेशक न ही कम पिया थींदा। अलाह जो फ़र्ज़ु आहे। अलाह साईं क़ुर में 700 दफ़ा नमाज़ जो हुकुम कयो आहे। असांखे घुरिजे त अलाह ताला जो फ़र्ज़ु अदा कयूं। हींअर आज़ान आई आहे, तव्हां पंहिंजे बचड़नि खे बि वठी हलो नमाज़ जे तरफ़। हिते तव्हां जेको पोखींदव उहो ई लोड़ींदव। असांखे घुरिजे त हिते भला अमल कयूं। बचड़नि खे तव्हां क़ुर जी तइलीम जो नमाज़ ते वठी वेंदव त तव्हां हीअ दुनिया छॾे वेंदव। हीअ नमाज़ पढ़ंदा, क़ुर पढ़ंदा, उहो तव्हांखे सवाबु मिलंदो। अलाह साईं तव्हांखे उहे नेकियूं ॾींदो। बाबा अॼु खां पोइ तव्हां इहो अहद करे छॾियो त जेॾीमहिल आज़ान अचे पहिरियां तव्हां तयारु थियो, आज़ान जो वज़ू कयो, उन खां पोइ पंहिंजे बचनि खे बि वठी मस्जिद में वञो त इनशा अल्लाह ताला तव्हांजा बच्चा सालेह थींदा। अलाह साईं तव्हांखे हिते बि भलायूं कंदो त क़बर में आख़िरत में भलायूं कंदो। ठीकु आहे बाबा? जी जी अदा इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ आहे? राशिद काशिफ नेमतला अचो हलो निमाज़ ते अचो। निमाज़ मोमिनन जे क़ल्ब जो करार आहे। निमाज़ मोमिनन जे क़ल्ब जो करार आहे। उहे